अवामी न्यूज़ एसटी पारां 1 दिसंबर सकाफ़ती दिहाड़ो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिप्रे ख़बर ॾींदा आहियूं त अवामी न्यूज़ हेड ऑफिस में सिंध जी क़ौमी ईद शकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते अवामी न्यूज़ स्टूडियो में कुंभार बिरादरी जे नेक मर्द हाजी शेमीर कुंबर ऐं हिन सां गॾु आयल मलूक गुलनि जहिड़नि बारणनि सकाफ़ती प्रोग्राम में शिरकत कई ऐं हिकु सिंध ऐं हिकु सकाफ़त बाबति पंहिंजा वीचार वंडिया। नाज़रीन, हिकु सिंध हिकु सकाफ़त जे हेठि सॼी सिंध में अॼु मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठनि झरनि झंगनि वाइणनि वस्तनि शहरनि ऐं इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम थियनि पिया ऐं असांजे इलाइक़े जा जेके माण्हू जेके आहिनि उहे अॼु अजरकूं पाए पटका पाए टोपियूं पाए अॼु ॾिसो त सिंध जरके पई, अॼु ॾिसो त सिंध मुरके पई ऐं समूरा जेके सिंधी माण्हू जेके आहिनि अॼु पंहिंजी क़ौमी ईद जेका आहे सकाफ़ती ईद जेका आहे उहा बाक़ाइदे ख़ुशी तौरु मल्हाइनि पिया। असांजे अवामी न्यूज़ स्टूडियो में असांजे हिन इलाइक़े जा नेक मर्द जीलानी जमायत जा चीफ ख़लीफ़ा हाजी शमीर कुंभार ऐं उनजी समूरी टीम जेका असांजे हिन अवामी स्टूडियो में पहुती आहे। हाई साहब तव्हांखे हिन अॼोके असांजे अवामी न्यूज़ स्टूडियो में अचण ते असांखे भली का था चऊं तव्हांखे। हाई साहब, अॼु जेका सकाफ़ती ईद क़ौमी ईद जेका मल्हाइजे पई इन हवाले सां सॼी सिंध जुरके पई, सॼी सिंध मुरके पई। तव्हां ॾिसो त हर तरफ़ ते वड़नि वारियूं पटका ॿधा पिया आहिनि, टोपियूं पातियूं पियूं आहिनि, अजरक ॿधा पिया आहिनि ऐं घरनि में सिंधी ताम खाधा तयारु कया पिया वञनि ऐं नंढा नंढा ॿार जेके ईद जे ख़ुशियुनि तौरु भलोड़ सारा कपिड़ा पाता पिया आहिनि, सॼे ॿार मुरकनि पिया जरकनि पिया ऐं असां ॿारनि में एॾी ख़ुशी आहे जो ईद जो समय आहे। इन लाइ तव्हां छा चवणु चाहींदो? को असांजो सिंध सखावत जो हिकिड़ो मेन आहे, छो त मर्द जेको अॻे सुञाण हूंदी उहो पटके सां हूंदी हुई, त इन हिसाब सां पहिरीं सुवाल इहो आहे त पटको ज़रूरी आहे। अॼुकल्ह असांजा नौजवान टोपी ही त माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह के साल थिया, उन खां पोइ अजरक टोपी जो प्रोग्राम थियो, उन खां पोइ माण्हू छोकिरनि खे बि शौक़ु ऐं इहो थियो। बाक़ी लाइ न त मथे उघाड़ा, त मथे उघाड़ो असांजी तहज़ीब में अॻे माण्हू वॾे ॻोठ में बि कोन हलणु कोन ॾींदा हुआ, चइबो मथो उघाड़ो न कर। हीअं त मस्जिद में माण्हू निमाज़ पढ़नि पिया, त हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿियो असांजी रीतूं रस्मूं मक़सदु जेके शादी मुरादी थींदियूं त इन में ॻाइण बि थींदो, वॼाइण बि थींदो ऐं मालू छरी बि थींदा हुआ। ॿिया जेके लिबास जे हिसाब सां जेको असांजो मारवाड़ी माण्हू जो उहो लिबास अलॻि हूंदो हो, हाणे उहे सभु रीतूं रस्मूं ख़तमु थी वियूं। ॿियो मोड़ हूंदो, जेको मोड़ जेके इहे लाल वारो ऐं मोतियुनि वारो थिए थो, इहो बि हींअर अक्सर करे ख़तमु करे छॾियो आहे, माण्हू मोड़ कोन था पाइनि। त इहे बि असांजी रीत रस्म में आहे। बाक़ी जेको आहे ॾाज आहे उहो जेतिरो अॻिले काम में हाणे घणो आहे, बाक़ी उहो अॻियूं जेको असांजो गज हूंदो हो या खणी भर्त जो हिसाबु ईंदो हो, उहो हींअर अॼुकल्ह कोन्हे को, ऐं उहो असांखे जीअं यादि आहे त हाणे उहो ज़िक्र जे वधायो त तमामु वॾो थी वेंदो। पर अल्हम्दुलिल्लाह अॼु असांखे हिते ख़ुशी थी आहे त हीअ जेको अवामी न्यूज़ वारनि इहो प्रोग्राम सजायो आहे, इन में पूरी माना इहो जेको आहे ॾिसण वारा ॾिसंदा त हीअ केतिरो हिन कोशिशि कई आहे, एतिरो हिनखे अजरक आहे या टोपी आहे या रिली आहे या जो कुझु आहे, इहो हथ जो महिनत आहे। इन में हिम माण्हू जो हौसलो बि थींदो ऐं माण्हू जो हिकिड़ो शौक़ु बि थींदो ऐं अॼोके ॾींहं लाइ इंशाअल्लाह असांजो नौजवान असांजो औलाद आईंदे लाइ बि अॼु खां तयारी कंदो। तव्हां ॿुधायो त असांजो ईंदड़ नसुल जेको आहे या ही नौजवान पितकड़ा जेके गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे ख़ूबसूरत वेस वॻा पाए तयारु थी आया आहिनि, पर तव्हां जुग जे माण्हुनि तव्हां हिन सकाफ़ती क़ौमी ईद ॾींहं जे हवाले सां तव्हां कहिड़ी तयारी कई आहे? असां अॼु तयारी कई की त बाबा पटको ॿधे आया आहियूं, त बाबा असांजो इहो सखावत आहे, असांजो पुराणो आहे। त अधु ॼमार तक असां पटको ॿधो, पोइ वरी अचड़ी टोपड़ी, कॾहिं सिंधी टोपी। अॼु असां तयारी त नंढनि खे बि मिसाल असां थोरो हौसला अफ़ज़ाई करे वठी आयासीं ऐं जिन दोस्तनि जी दावतुनि ते जेके असीं उन में असीं शामिलु थिया था, त असांजी ईअं सम्झो त हाणे पिछाड़ी पिया, पर हीअ तयारी आहे असांखे हिन जो औलाद जे लाइ इहो पैगाम आहे त अॻिते लाइ इंशाअल्लाह अव्हांखे हिन ॾींहं ते भरपूर तयारी बि करणी आहे, सहूलियत बि करणी आहे। अॼोकी क़ौमी सकाफ़ती ईद ते तव्हां पंहिंजे घरनि में कहिड़ा क़ौमी सकाफ़ती सिंधी ताम तयारु कराया आहिनि? असां हींअर सखाफ़ती प्रोग्राम जे दौरान उहो आहे जेको बाजरीअ जे हूंदी, बाजरी जी मानी हूंदी, बाजरी जूं मानियूं पचायूं, चिबड़नि जी भाॼी, जेको इहो चिबड़ हींअर पाण वटि मिले पियो माशाअल्लाह, उहे बि पचायूं। बाक़ी जेको अॻे बाजरी जो भत थींदो से उहो बि अक्सर करे त ॾारो कोन थींदो, उनखे छड़े रधंदा, सो उहे बि कोशिशि करे घर ॿारनि खे चयो त बाबा ॿिए नंबर में त हाणे भाॼी जेको आहे सङर आहे या पंहिंजी जेको झंग जी जेके भाॼी आहे, जेके अॻे असांजा वॾेरा खाईंदा हुआ,
उहो असांखे पसंदि आहे घणो करे त उहो बि असीं कोशिशि करे घर में पचाइण जी कोशिशि कंदासीं इंशाल्लाह ऐं कयो बि आहे चयो बि आहे। हाजी शमीर सां गॾु असां वटि ॿियो नौजवान ॿियो पुतल आहे। असां ॿिए नौजवान सां बि कचहरी कंदासीं त नौजवान अॼु जेका क़ौमी सकाफ़ती ईद जेका मल्हाई पई वञे सॼी सिंध में उन हवाले सां तव्हां अॼोके ईद जे हवाले सां हिन सकाफ़ती ईद जे हवाले सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? सिंध मुंहिंजी अम्मा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। यकीनन जेका आहे हिकिड़े अवामी न्यूज़ पारां हीउ जेको मेड़ो माना हिकिड़े क़िस्म जो सजायो आहे असां उन्हनि खे जस ॾियूं था। ऐं हुन खां अलावा असां जेका तव्हां सवाल कयो था असां कहिड़ी तयारी कई आहे, असां जेको आहे सुबुह जो सवेर अॼु उथियासीं। अॼु असांखे माना हिकिड़े क़िस्म जो जोश जज़्बो हो त असांजो हिकिड़े क़िस्म जो अॼु ईद जो ॾींहुं आहे। त अहिड़े नमूने असां जेको आहे नवां कपिड़ा टोपी अजरक ऐं हुन खां अलावा असांजी अॼु कोशिशि हुई त सकाफ़ती असां पटको पायूं पर असांजे मोज़िज़ जेका आहे उन शइ खे मेन तरजीह ॾिनी ऐं असां बि जेको आहे पंहिंजे पाण खे तयारु करे तव्हांजे साम्हूं तव्हांजे स्टूडियो में पहुतायूं। अला असांखे नौजवान ॿुधाए पियो त अॼु क़ौमी सकाफ़ती जेका असांजी ईद आहे उन लाइ असां सुबुह सवलो अल फजर जो उथियासीं ऐं बाक़ी ईद जे समा वांगुरु असां पंहिंजा कपिड़ा पातासीं वेस पातासीं सिंधी टोपियूं अजरकूं पटका ऐं घरनि में सिंधी ताम तयारु कयासीं ऐं ॾाढो ख़ुशि जोश ऐं ख़ुरोश सां असां रेल में शरीक थियासीं हिते आयासीं। जहिड़ो ईद जो समा लॻे पियो नंढड़ा नौजवान असां वटि पहुता नंढड़ा बालिक पहुता आहिनि। असां बालिक तव्हां छा ॿुधाईंदो अॼोके हिन ईद जे ख़ुशी जे हवाले सां हिन ईद ते तव्हां को बैत को ॿुधायो? ईद तनी जा गॾिजी ॻायूं दोतो थदरा मींहुं वसायूं बाग़नि में जो अंब पचायूं वेस गुलनि खे जो परायूं अंब पचायो गाओ पाओ हर वेस गुलनि खे जो परायूं अन पचाए गाओ पाए अर्श में जो तारा चमकाए। असां वटि सिंध टेलीविज़न खिपरो जो रिपोर्टर राजा रशीद कुंबर जो फर्ज़ंद अर्जमंद गादी नशीन बि आयो आहे। असां चाहियूं था नंढड़े जो कुझु न भिटाई जो को लतीफ़ जो बैत को अॼोके ॾींहुं तकरीब हवाले सां नंढड़ा अॻिते अचो। तव्हां छा ॿुधाईंदो? बाबा जो नालो छा आहे? राजा रशीद। राजा रशीद। बाबा तूं कहिड़े क्लास में पढ़ंदो आहीं? हम पहिरें क्लास में। कहिड़ी क्लास पढ़ंदो? कहिड़े स्कूल पढ़ंदो आहीं पुटु? शाह लतीफ़। छोटी केॾी सुहिणी आहे छा कपिड़ा केॾा ज़बरदस्त तोखे केरु तयारु कयो? हम पाण जो पाण तयारु कयो? माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿिया हिन पासे वेठा आहिनि असां उन्हनि खां पुछा कंदासीं त बाबा तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि अॼोके ईद जे हवाले सां? असां तयारियूं इहे कयूं न असांखे ख़ुशी आहे त जेको सो अॼु सकाफ़ती ॾींहुं मल्हायोसीं नंढड़नि खे वठी आयासीं गॾु सॼो ॾींहुं अॼु गॾु सॼो ॾींहुं हूंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह करे इहे ॾींहुं आबाद रहनि। अल्लाह एक आहे अल्लाह साईं पैदा हू हंद हाज़ुर आहे मञनि मंज़िलनि ते पुॻा न आहियूं अञा हलूं पिया थका न आहियूं। इहो फ़र्क़ु असां ऐं सूरज में हू लहे पियो असां अञा लथा न आहियूं। असां ऐं सूरज में उहो फ़र्क़ु आहे हू लहे पियो असां लथा न आहियूं। इहो सरमंजुमन ऐं अॼोकी असांजी ही अवामी न्यूज़ में हाजी शमीर कुंबर पंहिंजे नंढड़नि गुलनि जनि पितकड़नि ॿारनि सां स्टूडियो विज़िट करणु आयो। इन सां जेका हिन जी कचहरी थी आहे उन कचहरी जे हवाले सां ॾाढो ख़ूबसूरत नंढनि ॿारनि बि ॿुधायो आहे। असांजे हिन अवामी न्यूज़ जे स्टूडियो में अॼु असांजे हिन इलाइक़े जा नेकमंद हाजी शमीर कुंबार साहब ऐं ॿिया नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿार जेके हिन स्टूडियो विज़िट करणु आया। ऐं अॼोको ॾींहुं जेको आहे ॿारनि जो असांजे सिंधी माण्हुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे क़ौमी ईद आहे। सॼी सिंध जरके पई सॼी सिंध मुरके पई। ऐं असां अॼोके हिन प्रोग्राम में बाक़ाइदे वठणु इजाज़त अल्लाह वाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।